अस्सलाम वालेकुम। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि में बानी पीटीआई इमरान ख़ान खे तोशाखाना केस ऐं साइफ़र केस में जेके सज़ाऊं ॾिनियूं वयूं, साइफ़र केस में 10 साल ऐं उन खां अलावा जेको गुज़िरियल ॾींहुं जेको तोशाखाना केस में 14 साल सज़ा ॾिनी वई ऐं गॾोगॾु दंड बि रखियो वियो ऐं 10 साल नाअहली जो जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो। उन खां बाद में घणनि जेको पार्टियुनि जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं जशन मल्हायो ऐं उन्हनि जे लाइ त ईअं सम्झो ॼण जेको आहे त उहे चूंडूं खटे चुका आहिनि ऐं उन्हनि जे लाइ ईद जो ॾींहुं हुयो। पर चवंदा आहिनि त जेको आहे त जेके नाहक ते, जेके कूड़ ते, जेके मबनी जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी जेका उमिरि तमामु थोरी हूंदी आहे ऐं महदूद हूंदी आहे। ऐं उन ई तरीक़े सां जेको आहे त गुज़िरियल ॾींहं खां वठी जेको आहे त जॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वियो, ॿुधाइण खां बाद में ऐं जॾहिं इमरान ख़ान जे जेको चहिरे ते थोरी बि मायूसी जॾहिं उन धुरनि खे नज़र कोन आई, उहे वधीक परेशान थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ज़ाती तौरु ख़बर हूंदी, तव्हां पाण मीडिया ते ॾिठो हूंदो त जीअं फ़ैसिलो ॿुधायो वियो उन जे फ़ौरन बाद इमरान ख़ान जी जेका घरवारी आहे साबिक़ ख़ातून अव्वल बुशरा बीबी पाण मुरादो सरेंडर करणु जेको आहे त उडियाला जेल पहुची वई। उन जो तिबी मुआइनो कयो वियो, पर उन खे जेल में रखण जे बजाए उन खे गुज़िरियल राति देरि सां बनी गाला जेको आहे त उन्हनि जे पंहिंजी रिहाइशगाह ते मुंतक़िल कयो वियो ऐं बनी गाला खे ई सब जेल करार ॾिनो वियो आहे। हाणे सम्झण जी ज़रूरत आहे, ॾिसण जी ज़रूरत आहे त बुशरा बीबी जेका इमरान ख़ान जी घरवारी आहे, जंहिंजे लाइ कूड़ ते मबनी या सही फ़ैसिलो जॾहिं ॿुधायो वञे थो त उहा बिना काॾहें लिकण जे, काॾहें भॼण जे ऐं को बि जेको आहे त कूड़ ते मबनी को बहानो बणाइण जे, कंहिं अस्पताल जो पासो वठण जे, कंहिं ॿिए मुल्क जे पासो वठण जे, उहा सिधो सो अची जेल में पाण सरेंडर करे थी। उन खां पहिरियों अवां वटि माज़ीअ में खोड़ सारा मिसाल आहिनि जॾहिं फ़ैसिलो ॿुधाइण जा इम्कान थींदा आहिनि त कीअं असांजे जेका त मुल्क जूं वॾियूं जमहूरी पार्टी जेके पाण खे सॾाईंदियूं आहिनि उन्हनि जा अॻुवाण या उहे जेको आहे त कीअं मुल्क बदिली करे जेको आहे त हितां खां फ़रारियत अख़्तियार कंदा रहिया आहिनि ऐं उन खां अलावा कीअं वञी अस्पतालुनि में जेको आहे त पाण खे दाख़िल करायूं। ऐं इहो तव्हांजे साम्हूं माज़ीअ में वॾो मिसाल तौरु पाण रहियो आहे। हाणे ॻाल्हि कयूं था जेको ही जेके मामलात गुज़िरियल 2 ॾींहंनि में जेके जुड़िया आहिनि त उन में जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून पारां जेको आहे दावा कई वञे थी त जेके आज़ादु उम्मीदवार माना जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके उम्मीदवार आहिनि, जेके बिना निशान जे जेको आहिनि चूंडुनि में हिसो वठी रहिया आहिनि, जिन खे आज़ादु उम्मीदवार जो नालो ॾिनो वञे थो, नून लीग पारां दावा कई वई आहे त 90% ॻाल्हियूं उन्हनि सां असांजूं थी वयूं आहिनि। माफ़ु कजो, 90% ॻाल्हियूं असांजूं उन्हनि सां थी वयूं आहिनि ऐं ईंदड़ जेका हुकूमत हूंदी उन में असां सां इहे गॾु हूंदा। हाणे सोचण जी ॻाल्हि आहे त हिनखे पक थी वई आहे त असां ऐं असांजी जेका जमात आहे उहा बिल्कुलु कोन था खटियूं। इलेक्शन में असांखे माण्हू का बि वोट कोन था ॾियनि। अगरि असांखे इक़्तिदार में रहणो आहे त इहे माण्हू जेको जेल में जेको बंदि आहे, जंहिंजो नालो वठण ते पाबंदी आहे, कैदी नंबर 804, उन जा जेके माण्हू आहिनि नामज़द थियल जेके उम्मीदवार आहिनि जिन खे आज़ादु उम्मीदवार सॾियो वञे थो, उन्हनि जी फ़तेह यकीनी आहे। ऐं ही जेके दावाऊं कनि पिया त असां जेको आहे चोथों भेरो वज़ीर आज़म थींदासीं या बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेका दावा कई वञे थी, पीपल्स पार्टी हल्कनि पारां दावा कई वञे थी त मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो ऐं उन्हनि खे इहा पक थी वई आहे त असांजी जमात कोन थी खटे। ऐं हाणे इहा त ॻाल्हि क्लियर थी वई। जॾहिं तव्हां चओ था 90% ॻाल्हियूं असांजूं उन्हनि सां थी वयूं आहिनि त माना तव्हां कोन था खटियो। जे अगरि तव्हां उन्हनि आज़ादु उम्मीदवारनि खे पंहिंजी हुकूमत जो हिसो बणाईंदो त माना त तव्हां हारायल उम्मीदवार खे त कॾहिं बि तव्हां कोन खणंदव न। तव्हांखे पक थी वई आहे त इहे उम्मीदवार खटनि था। इन्हनि सां ॻाल्हियूं करे जेको आहे मामलात पंहिंजा फिक्स कयूं, तय कयूं ऐं उन जे लाइ जेको आहे त वरी बि ॾिठो वञे त इमरान ख़ान जेको आहे त तव्हां केतिरी बि कोशिशि कई आहे, इमरान ख़ान ख़तमु न थी सघियो आहे। इमरान ख़ान ई हिन महिल कहिड़ी बि सूरत में हुजे, मुल्क में जेका सियासी जमात आहे ऐं जेको हिन महिल माण्हुनि में क्रेज़ आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त 5 फरवरी ते इंट्रा पार्टी चूंडूं करायूं वेंदियूं। हाणे अॼु 1 तारीख़ आहे, 5 फरवरीअ ते इंट्रा पार्टी चूंडूं कराइण जो मक़सदु इहो आहे त जंहिं बि शहर में जिथे बि ख़्वाह कराची हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काणो हुजे, कोयटा हुजे, पिशावर हुजे, इस्लामाबाद हुजे, लाहौर हुजे, जिथे जिथे बि पार्टी वर्कर जेके मौजूदु आहिनि उन्हनि जी चूंडूं उते करायूं वेंदियूं। ऐं उन खां अलावा जेको आहे हिननि जी हिकिड़ी ऐप आहे, डिजिटल ऐप जेको आहे उन ज़रिए बि जेको आहे त इहो चूंडूं कराए वेंदियूं। ऐं उन खां बाद में चूंडूं कराइण खां बाद में
इलेक्शन कमीशन सां जेको आहे राब्तो कयो वेंदो त असांजूं पार्टी चूंडूं जेके उहे असांजी इंट्रा पार्टी चूंडूं थी चुकियूं आहिनि ऐं हाणे जेको प्रोसेस आहे जेको मरहलो आहे उहो जेको आहे थियणु घुरिजे। असांजी जेको पार्टी जो निशान बेट आहे उहो असांखे अलाट कयो वञे। हाणे हीअ त इमरान ख़ान जंहिंखे चवनि था त हीअ हाराए चुको आहे, ख़तमु थी चुको आहे, हीअ त हाराए बि वरी हुन खां फ़तेहाब थी वियो आहे। हिननि खे जेको आहे त अञा बि ॿ क़दम हिननि जी सोच खां अॻिते वधी वियो आहे। हिन त वॾो सरप्राइज़ ॾेई छॾियो आहे हिननि खे जेको आहे त हिननि जा जेको आहे होश जेको चकराइजी विया आहिनि त इमरान ख़ान खे असां जेल में विधोसीं, असां जेको आहे त इन जा कमज़ोर करण जी कोशिशि कईसीं, न जेको आहे को मुल्क में अहिड़ो को फ़साद पैदा थियो, न को रिएक्शन आयो, न का ॻाल्हि थी, कुझु बि कोन्ह थियो। वॾे तहमुल सां बुर्दबारी सां जेको आहे त उन्हनि जेको आहे इन ॻाल्हि खे क़बूल करे जेको आहे चैलेंज खे क़बूल कयो आहे, अॻिते हलण जे लाइ तयारु आहिनि। इमरान ख़ान जेको जेल में आहे उनजी घरवारी जे लाइ जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो त उनखे जेको आहे त सज़ा ॾिनी वई, उनजी घरवारी पाण मुरादो अची सरेंडर कयो, पोइ बि इमरान ख़ान कमज़ोर कोन्ह थियो। ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त मुल्क जे जेको आहे त हिकिड़ो सहाफ़ी आहे, नाले वारो सहाफ़ी आहे उमर चीमा, उन जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त ॻाल्हि कई त इमरान ख़ान NRO वरितो बि त छा वरितो, NRO में सिर्फ़ु इहो वरिती त मुंहिंजी घरवारी खे जेल में जेको न रखिजो ऐं इनखे बनी ॻाल्हि जेको आहे मुंतक़िल कयो। त हर कंहिंजो पंहिंजो रायो आहे, पंहिंजो तजियो आहे उन में त अगरि तव्हां इन शइ खे तस्लीम कयो था त इमरान ख़ान जेल में रही करे बि माना पंहिंजो हुकुम मुसलत करे थो हिननि जे मथां त हीअ कमु हीअं न हीअं थींदो, हीअ कमु हीअं न हीअं थींदो। जे अगरि हीअ मुल्क छॾे निकिरी वञे हा, उन खां बाद में अगरि के ॻाल्हियूं थियनि हा त असां हिनखे चऊं हा त हीअ NRO करे चुको, पर तव्हांजी मजबूरी आहे, तव्हां जेको सोचियो आहे, तव्हां जेको करणु चाहियो था, तव्हां में उहा करण जी सघ नाहे। जॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वियो त इमरान ख़ान त गिरफ़्तार हुयो, बुशरा बीबी खे गिरफ़्तार करण जे लाइ हिननि डपु ॾिनो, ख़ौफ़ ॾिनो, अलार्म ॾिनो त हूअ पाण मुरादो जॾहिं सरेंडर कयो अची त हीअ परेशान थी विया त हाणे छा कयूं। फ़ैसिलो त ॿुधाए चुका आहियूं, हाणे अगरि हिनखे जेल में रखंदासीं त उहा सुभाणे बर्दाश्त केरु कंदो। चवंदा आहिनि सवली सिंधी में जेको आहे त मिसाल आहे त ओतिरो कजो जो सुभाणे बर्दाश्त करे सघो। इमरान ख़ान त कल्ह बि जेको आहे त जज खे चयो, जज साहब खे जेको हुते चयो त जेको आहे त तव्हांखे जल्दी आहे, मां त जेल में वेठो आहियां, तव्हांखे अलाए कहिड़ी तकड़ आहे, तव्हांखे अलाए कहिड़ो जेको आहे त माना जेको सब्र नथो अचे, तव्हां जेको आहे एॾो जल्दी में एॾो जेको आहे त बिना कंहिं ॻाल्हि ॿुधण जे, बिना कोई जेको आहे त मतिलबु सफ़ाई जो मौक़ो ॾियण जे तव्हां पंहिंजा फ़ैसिला ॿुधाईंदा पिया वञो। उन खां अलावा जेको मुल्क जो नाले वारो हिकिड़ो सहाफ़ी आहे सुहेल वड़ाइच, उन जेको आहे अॼु जंग अख़बार में जेको हुनजो हिकिड़ो आर्टिकल जेको आहे मज़मून लिखियो आहे, शौकत खानम बनाम इमरान ख़ान। उन में जेको आहे वॾो तफ़सील सां जेको आहे उन्हनि लिखियो आहे त इमरान ख़ान जे मथां केतिरियूं बि तकलीफ़ूं आयूं, केतिरा बि मामला थिया, हू क़तई तौर ते कमज़ोर कोन्ह थियो, उन जे कारकुननि में कंहिं बि क़िस्म जी का मायूसी कोन्ह थी। इमरान ख़ान हिन वक़्तु उन शख़्सियत जो नालो आहे जेको ॾुखे वक़्त में नवां रस्ता, नवां जेको आहे त जेके मामलात आहिनि जेको आहे उन्हनि खे सवलो करण जी ऐं नवां रस्ता जेको आहे त पैदा करण जी सघ रखण वारी शख़्सियत आहे। हीअ अगरि 5 क़दम अॻिते वधी करे अगरि को कमु कनि था त इमरान ख़ान हिन खां 10 क़दम अॻिते वधियल आहे, पाण धुरियूं परेशान आहिनि त हिनखे कीअं कजे, कहिड़े नमूने सां फेस कजे। ऐं उन खां अलावा जेको मुल्क में 8 फ़रवरी ते जेके चूंडूं रखियल आहिनि उहे बि जेको आहे त तमामु थोरा ॾींहं बचिया आहिनि, पर जेके मुल्क जूं हालतूं आहिनि उहो इंतिहाई तशवीशनाक आहिनि, ॾाढी परेशानी वारी सूरत हाल आहे। गुज़िरियल ॾींहुं बाजोड़ में जेको उम्मीदवार हुयो, आज़ादु उम्मीदवार, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क्लेम करे थी त असांजो उम्मीदवार हुयो, उनखे जेको आहे त उते बाजोड़ में क़त्ल कयो वियो, टारगेट किलिंग कई वई। उन खां बाद में बाजोड़ में जेको आहे त इलेक्शन कमीशन पारां जेके चूंडूं मुलतवी कयूं वयूं आहिनि, गॾोगॾु अॼु जेको आहे त इलेक्शन कमीशन पारां जेको आहे त KPK ऐं बलोचिस्तान जी जेका सूरत हाल आहे उन ते हिननि पारां इजलास घुरायो वियो आहे त फ़ैसिलो कयो वेंदो त आया जेको आहे त इलेक्शन करणु घुरिजे या इनखे कुझु टाइम जे लाइ पोइते कयो वञे। अगरि इलेक्शन जेको आहे त पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थिए थी त मुल्क में जेका सूरत हाल आहे उन्हनि खे जेको आहे त शिकस्त खां को बि नथो बचाए सघे। ऐं गॾोगॾु जेका सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूरत हाल आहे उहा जेको आहे त उहा ॾाढी परेशानी में जेको आहे त वरितल आहिनि, उन्हनि जी जेको आहे त ॾाढी घबराहट जो शिकार आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त जंहिं तरीक़े सां जेके मुख़ालिफ़ धुरियूं आहिनि जेके वर्क मोम हलाए रहियूं आहिनि, जंहिं तरीक़े सां माण्हुनि खे मोबिलाइज़ करे रहियूं आहिनि ऐं वोट जे लाइ जेको आहे त हिन दफ़े जेको आहे अंदाज़ो लॻायो वञे थो त जेको टर्न आउट आहे हमेशह खां जेको 2008 खां 2013 खां 2018 खां उन खां वधीक जेको आहे टर्न आउट रहण जो जेको इम्कान आहे।
ऐं जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुखालिफ़ जेको वोटर आहे उहो वॾे तादाद में जेको आहे निकिरण जो जेको आहे इम्कान ज़ाहिर कयो वञे थो। तंहिंजे करे जेको आहे त जेके पीपल्स पार्टी आहे सिंध में ख़ासि तौर ते जेके उम्मीदवार जेके हाराइनि पिया या जेका पार्टी जेका पंहिंजी शिकस्त खे ॾिसे थी उहे दुआगो आहिनि त जेको आहे त कंहिं तरीक़े सां इलेक्शन पोस्टपोन थिए। पर इमरान ख़ान ऐं उन जी जमात जो जेको इहो ज़ोर आहे त कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे त 8 फरवरी ते चूंडियूं करायूं वञनि ऐं ईंदड़ ॾींहंनि में ॾिसिजे जेको आहे त इहो जेको उठ आहे कहिड़े पासे खां वञी वेहे थो ऐं अॼु शाम ताईं फ़ैसिलो थी वेंदो जेको आहे त इलेक्शन थिए थी या इलेक्शन खे पोस्टपोन कयो वञे थो। ऐं तेसिताईं जेको आहे त पंहिंजे पाड़े वारनि जो पंहिंजे जेको आसपास में रहंदड़ माण्हुनि जो वधि खां वधि ख़्यालु रखंदा ऐं जेको मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां जेको आहे त उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे वधायो, मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली कोसो नाले सां उनखे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वरी नए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली कोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।